का लम्हात कुछ ॾाढा सुठा बि आहिनि थोड़ा कंफ्यूज वाला न कंफ्यूजन छाजी आहे पाण त ॾाढो ख़ुशि आहियूं पंहिंजी त अॼु मोकल पई थिए ढक ढक भाई थोड़ा म्यूजिक में तो जी नाज़रीन KTN सिंध सुपरस्टार KTN सिंध सुपरस्टार में हिन वक्त वो मरहलो अची चुको आहे जिथे वहीदा खे कुछ मूंसां ॻाल्हाइणो अचे पई पर जी अॻियां हाँ राजा तव्हां ख़ुशि था थियो पर मूंखे थोड़ो दुख थो थिए छो त राजा खे मां डेली चिड़ाईंदी हुयमि अवां जो प्यार आहे उहो न इहो मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहे राजा ॾाढो 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 सुठो छोकिरो आहे ऐं मां हमेशह चवंदो ईंदो आहियां तव्हां सम्झंदा ई न आहियो हालांकि मस्ती मज़ाक जेकी आहे उहा पंहिंजी जाइ केरु मूंखे सम्झंदो ई न आहे पर मां राजा के अक्सर करे मैसेज भी कंदी आहियां न त मूंखे चवंदो आहे मैं तो अच्छा हूँ तुम लोग समझते नहीं हो वेल जी ज़बरदस्त थैंक यू सो मच वहीदा थैंक यू सो मच हिरा अवां जो ही साथ ॾाढो ज़बरदस्त रहियो पूरी टीम जो साथ ज़बरदस्त रहियो KTN सिंध सुपरस्टार जो टाइटल हिननि चइनि मां कंहिं हिकु खटियो आहे ऐं मां सभिनी कंटेस्टेंट खे चवंदुमि त तारिक भाई थोड़ो मथे फेस कयो ऐं अवां भी मथे ऐं कोमल आप भी ऊपर एहसन भाई आप भी सो मेरी दुआएं चारों के साथ है मैं कहता हूँ कि चारों ये टाइटल ले जाओ लेकिन क्या करें इस शो का फॉर्मेट है KTN सिंध सुपरस्टार का जो टाइटल है वो एक लेके जाएगा सो जी नजब वाह छादा चो केर आहे सिंध सुपरस्टार हाणे ही ॿुधाए छॾां ॿुधायो घणो हू नथो बर्दाश्त थिए हाणे मूंखे त हैरत ई आहे हिन ॻाल्हि ते ईंदी आहे तव्हां इज़राइल वारो कमु मूंखां कराईंदा आहियो तव्हां अमूमन जेके हिन टाइम ताईं जेके बि तव्हांजा शोज़ थिया आहिनि न पासे वारनि खां पर करायो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे चलो अदी भला तव्हां नालो खणो खणी छॾिया तव्हां ॿुधायो भला न तव्हां खां जेको कमु तव्हां चयो न मूंखां कराईंदा हा न हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहिनि न कि आजा यार कुछ टेंशन तू भी ले ले अच्छा अच्छा सॼे प्रोग्राम में टेंशन मूं ई खणी आहे बाबा मञो मञो हिन ॻाल्हि खे हा शुरू खां वठी राजा भा जी शुरू खां वठी आख़िर ताईं जेके परफॉर्मेंस आउट क्लास जी रही आहे ऐं मूंखे तमामु घणी पसंदि आई आहे ऐं माशाल्लाह ऐं छा तारीफ़ कयां जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे नालो वठी छॾियां वहीदा वठो न मां त चवां थी वठी छॾियो हिरा वठो हा वठो ज़रूरी आहे ऐसा सखीरानी लेट्स गो हिकिड़ो मिनट नचण त दे असांखे नचण त दे यार ॿुधो त सही हा ॻाल्हि ॿुधो फिलहाल पिक्चर अभी बाकी है दोस्त बाक़ी है ऐं चवां पई त परफॉर्मेंस लाजवाब आहे संसा खीरानी अच्छा। जी शुरू खां वठी आख़िर ताईं राजा तव्हां त मुंहिंजी साईं ॻाल्हि राजा ॿुधी राजा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अवां मोहबत ॾियण में बि तकड़ा आहियो मां चयो त बस थी वियो न मां चयो न हिन जे लाइ आउं हिन खां वधीक झूमर हणी सघां थो तव्हां ॾिसो ऐं हे यकीन कयो त मुंहिंजो फेवरेट आहे अच्छा ज़बरदस्त छा चवंदा एसन जी परफॉर्मेंस जे बाबति ओवरऑल जेका शुरू खां वठी हिन महिल ताईं था ॾिठी उहे आउं ॻाल्हि कयां पई कि आउटस्टैंडिंग ज़बरदस्त जी ज़बरदस्त ए क्लास जी परफॉर्मेंस रही आहे संसा खीरानी जी शुरू खां वठी आख़िर ताईं किथे को ज़रो घटि कुझु थियो हूंदो पर आउं यकीन कयो शुरू खां वठी आख़िर ताईं एसन जी तमामु वॾी फैन रही आहियां जे वॉइस जी इन जी परफॉर्मेंस जी ओवरऑल असां जेके शयूं ॾिठियूं आहिनि ओवरऑल जेके शयूं ॾिठियूं आहिनि शुरूअ खां वठी क्वार्टर फाइनल खां वठी हिन महिल ताईं त असां पंहिंजे जेके आर्टिस्ट आहिनि जजिस आहिनि इन्हनि खे बि असां एक्टर करे छॾियो आहे तो सस्पेंस आहे भाई KTN सुपरस्टार जो KTN सिंध सुपरस्टार हिननि चइनि मां को हिकु आहे उहो केरु आहे इहा तव्हांखे अॻियां हली ख़बर पवंदी जी अदा नजब छॾियो यार न इहो मां अनाउंस करे छॾियां हाणे पकड़ियो, मूंखे न। ख़बर आहे ॾिसो अदी जी। मां अनाउंस करे छॾियां भई दा करे छॾियां अनाउंस
मारे शादी कर कयो announce? के पंहिंजी अमड़ जो कसम आहे जल्दी कर मां कयां थो KTN सिंध सुपरस्टार जो ही जेको टाइटल वञे थो उहो वञे थो छॾियो यार छॾियो दादा बस ॾिसो राजा राजा अब आजा हमला हुआ था हुआ था बाबा हुआ था ज़बरदस्त 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 मां चइनि ई कंटेस्टेंट खे चवंदुमि त हिते अची वञनि असां सां गॾु थी वञनि त ज़बरदस्त रहंदो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे हेरा हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी मां ॿुधायां KTN जे तरफ़ां हाणे थोरी देरि पहिरियां मूंखे काशिफ़ आगड़ ॾिनी आहे त जेको KTN सिंध सुपरस्टार आहे उहो त सुपरस्टार आहे ई आहे पर जेके हीअ फाइनल में पहुची चुका आहिनि इन्हनि सभिनी जो हिकिड़ो गीत KTN पाण ठाहींदी उनजो वीडियो पाण ठाहींदी ऐं उन सां गॾु गॾु जेके बि KTN ते ड्रामास हलनि था उन्हनि जी जेके OST आहिनि जेके टाइटल सॉन्ग्स आहिनि उन्हनि मां बि हिकिड़े ड्रामे जो हिननि चइनी जो हिकिड़े ड्रामे जी OST हूंदी ज़बरदस्त ख़ुशख़बरी वेल डन पर छा कजे KTN सिंध सुपरस्टार जो जेको टाइटल आहे ओए होए वो डीजे तो राजा के उहो हिकिड़ो ई आहे ऐं मां तव्हांखे हथ ॿधी थो चवां हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त हाणे वधीक इंतज़ारु न करायो हाणे उनखे अनाउंस करे छॾियो त पाण हाणे फाइनल क्यों पोइ ब्रेक ते हलूं पहिरियां ब्रेक ते था हलूं ब्रेक ते था न काशिफ़ आगाणी ॾिसो न काशिफ़ आगाणी माना अञा मूंखे माना मूंसां कोन थो ठहे एतिरो देरि मां हिन सां गॾु साथ रहियो आहे जेकबाबाद खां वठी हिन महिल ताईं त बि मुंहिंजो साथ सही तरीक़े सां कोन पियो ॾिए चए थो ब्रेक वठूं वठो ब्रेक वठंदासीं ऐं उन खां पोइ वापसि ईंदासीं ऐं अनाउंस कंदासीं असां उन शहज़ादे जो नालो उन हीरो जो नालो उन स्टार जो नालो जेको स्टार सिंध जो हिकिड़ो स्टार आहे सुपर स्टार आहे स्टार त खोड़ आहिनि पर सिंध सुपर स्टार केरु आहे इहो ख़बर पवंदी ब्रेक खां पोइ त पोइ ॾिसंदा रहो सिंध सुपर स्टार वेलकम जी वेलकम ख़ुशि आमदीद हिकु दफ़ो वरी अवां सभिनी खे चऊं था भली कार स्पेशली हाणे अनाउंस थियण वारो आहे उहो सितारो जेको आहे सिंध जो सितारो जीअं तव्हां अॼु सितारनि सां चमकियो पियो माशाल्लाह त ईअं ई हिकिड़ो सितारो आहे जेको सिंध सुपरस्टार आहे ऐं KTN सिंध सुपरस्टार आहे ऐं कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां उहो सितारो अॼु उभरियो पियो अचे ॾिसूं था केरु आहे पर उन सां पहिरियां मां गुज़ारिश कंदुमि पंहिंजे जजिस खे त असां सां गॾु थी वञो ऐं हिते अची अनाउंस कंदो उहो नालो ज़बरदस्त ऐं उन सां गॾु मां हिन पंहिंजे प्रोग्राम जे डायरेक्टर काशिफ़ अली आगाणी खे चवंदुमि त उहे बि स्टेज ते अचनि त जीअं पाण उन नाले खे उन सितारे खे उन सिंध जे सितारे खे उन स्टार खे पाण ज़बरदस्ती जे तरीक़े सां मतिलबु मस्ती वारे तरीक़े सां पाण उनखे सेलिब्रेट कयूं तो काशिफ़ अली आगाणी खे मां गुज़ारिश कंदुसि मथे अचे ऐं मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे जजिस खे त जजिस जॾहिं हुनजो नालो अनाउंस थिए ऐं जॾहिं उहो नालो अनाउंस थिए ऐं कंहिंखे मायूस न आहे थियणो झूमणो आहे उन दोस्त जे लाइ नचणो आहे उन प्यारे जे लाइ नचणो आहे उनखे ऐं इंजॉय करिणो आहे परफॉर्म कराइणो आहे जी लाइट बंदि 4 ताईं लाइट ये बंदि यस पर साढ़ बार समझी वेंदो तव्हां सभु जी ओके यस 1 2 4 खां पोइ नालो खणणो आहे असांखे 3 खणो न 4 1 2 3 4 तारे
जबरदस्त 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 आई आखिर 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 असांखे सिंध सुपरस्टार मिली वियो जंहिंजी असांखे हुई तलाश ऐं उहो वाकई नजब वाह तव्हांजे शहर जो जैकबाबाद जो असांजी सिंध जो सो अलाह साईं इनखे ख़ुशि रखे आबाद हुजे ऐं हा उहो ॿुधायां थो पर उन सां गॾु पाण अनाउंस कंदासीं हिते जेको असांजो सितारो आहे तारिक हेॾा ॿियूं ख़ुशख़बरियूं त ॿुध हेॾा हाणे तूं स्टार थी वियो आहे जेको थियो आहे उहो रोए पियो अब असां अब ग्रेट ग्रेट बाबा ग्रेट जजिस फ़ैसिलो वठायो बाबा तारिक जेको थियो आहे उहो रोए पियो चलो छॾियो भला हिकिड़ो मिनट माइक ॾिजो छॾियो भला फ़ैसिलो मटायो अधी हिकिड़ो मिनट माइक तारिक छा फीलिंग्स आहिनि माशाल्लाह अल्लाह साईं तुंहिंजे ख़ुशि रखे आबाद हुजी ऐं रियली मुंहिंजो मोस्ट फेवरेट कंटेस्टेंट रहियो आहे हिन पूरे हिन में मोहबती माण्हू रहियो आहे छा फीलिंग्स आहिनि हिन महिल तव्हां सिंध जा सितारा सिंध सुपरस्टार थी चुका आहियो या पहिरियां कुझु ख़ुशख़बरियूं मां ॿुधायां तव्हांखे पोइ ॿुधाईंदा ॿुधायां अच्छा जी सिंध सुपरस्टार जेको ही तारिक आहे हिन जे लाइ जेको मां ॿुधायां त सभ खां पहिरियां इनाम आहिनि काशिफ भाई जेके असां अनाउंस कंदासीं हा इनाम आहे कैश प्राइज आहे कैश प्राइज आहे जेका अनाउंस कंदासीं उन्हनि जे लाइ 50,000 कैश 50,000 50,000 जबरदस्त ऐं इन सां गॾोगॾु हिननि जो एल्बम KTN रिलीज़ कंदो KTN एल्बम रिलीज़ कंदो जबरदस्त इन्हनि जा वीडियोस KTN ठाहींदो वेरी गुड ऐं असांजा जेके बि शोज़ थींदा उन में पार्टिसिपेट कंदा इन खां अलावा कल्चर डिपार्टमेंट बि हिननि खे पंहिंजे शोज़ में इनवाइट कंदो जबरदस्त ऐं उन सां गॾु पाण ॿुधाईंदा हलूं त सेकेंड नंबर ते जेको ॿियो नंबर असांजो कंटेस्टेंट आयो आहे नजब भाउ जल्दी नालो ॿुधायो त कहिड़ो आयो आहे ही आयो आहे या शी आई आहे केरु आयो आहे आउं चवंदुसि त उनजे लाइ जेको पहिरें नंबर जे लाइ तव्हां ताड़ियूं वॼायूं त उनजे लाइ बि अहसान सखीराणी जबरदस्त 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 ऐं ही अहसन सखीराणी सेकेंड नंबर ते KTN जे हिन सितारे में सिंध जो सुपरस्टार त न थियो पर सेकेंड नंबर ते आयो पर ख़ैर इहे सभु सितारा आहिनि सभु सितारा ऐं हे चारई सुपरस्टार आहिनि बिल्कुलु चारई आहिनि पर इन जे लाइ जेको कैश प्राइज आहे एहसन लाइ जो कैश प्राइज आहे उहो 20,000 आहे ऐं इन सां गॾोगॾु एहसन ऐं कोमल ऐं सचल जा जेके वीडियोस असां ठाहींदासीं ऐं हिन जा ट्रैक्स बि असां ठाहींदासीं KTN तरफ़ां जबरदस्त जबरदस्त ऐं इन सां गॾोगॾु असां थैंकफुल आहियूं कल्चर डिपार्टमेंट जा ऐं उनजे मिनिस्टर साहब जा सिंध कल्चर डिपार्टमेंट टूरिज़म एंटिक्विटीज़ एंड आर्काइव डिपार्टमेंट जे जेके मिनिस्टर आहिनि सैयद सरदार अली शाह साहब उनजा उन्हनि जे सेक्रेटरी डिपार्टमेंट जा जेके आहिनि उहे अकबर लगारी साहब आहिनि ग़ुलाम अकबर लगारी साहब उन्हनि जा उन सां गॾोगॾु जेको DG आहिनि इन्हनि सभिनी डिपार्टमेंट जा कल्चर डिपार्टमेंट जा जनाब मंज़ूर अहमद कनासरो साहब जा त उन्हनि भरपूर सपोर्ट कई असांखे ऐं बहिरान आर्ट काउंसिल जेको हाल आहे इन जी पूरी मैनेजमेंट जा जो उन्हनि असां खोड़ सारो कोऑपरेट कयो KTN तरफ़ों मां थैंक्स कंदुमि सिंध कल्चर टूरिज़म डिपार्टमेंट जबरदस्त जबरदस्त हिकिड़ो मिंट अॻियां तव्हां ईंदा सचल ऐं सचल खां कुझु लफ़्ज़ पुछंदासीं सचल हिन मंच ताईं पहुतो ऐं सचल जेको आहे माइक ॾिजो अदा हा माइक त ॾिजो हिकिड़ो ताहिर वाला माइक छॾींदे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ओवरऑल अदी ताहिर भाउ सभई असांजे सॼो जेको बि असांजो क्रू आहे जेको बि असां जेके मार्क्स थियासीं पर अनाउंस न आहे पर हिकिड़ी इजाज़त वठो आहे त मां त टियों नंबर सचल मंगी आहे इहा हक़ीक़त आहे पर छा कजे KTN सिंध सुपरस्टार जो हिकिड़ो नंबर हुयो ऐं उनखां पोइ ॿियो नंबर जेको आहे सो ऑटोमेटिकली हिते इन जे करे थियो वियो त जेका एहसन जी जेका आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस रही आहे शुरू खां वठी हिन महिल ताईं त इन जे करे ॿियो नंबर थियो KTN सिंध सुपरस्टार हिकिड़ो ई आहे उहो आहे तारिक अली ऐं उन सां गॾु ॿिए नंबर ते एहसन आहे ऐं ज़बरदस्त तरीक़े सां सचल बि असां सां परफॉर्म कयो ज़बरदस्त मज़ो आयो कोमल खे बि चवंदुमि कोमल आप बि आगे आ जाए और कोमल जेकॾहिं सिंधी ज़बरदस्त ॻाल्हाए वञे हा न त थी सघे थो अॼु सिंध सुपरस्टार कोमल हुजे हा पर ज़बरदस्त या हुन सां गॾु असांजो अज़ीम अब्बास जेको नवाज़ हा पर ॾाढो मुक़ाबिलो रहियो ॾाढो ज़बरदस्त रहियो त तव्हां छा चवंदो माइक ते दिलि जी ॻाल्हि इहा आहे त इंतिहाई ख़ुशी थी
तारिक बिल्कुलु लाइक़ु हुयो हिन शइ जी ऐं शायदि मां थियां त तमामु घणो ॾुखु थियां मूंखे जे मां थियां त तमामु घणो ॾुखु थियां छो त असुलु लाइक़ु ई माण्हू आहे ऐं मां हिन मां तमामु घणो कुझु सिखियो आहे जेकी हिन जेका महिनत कई आहे उन रंग लाथो ऐं मां बसि नची खुची ऐं हिन जो जेको आहे माना इहो मल्हाईंदुमि ज़बरदस्तु ॾाढो सुठो तारिक ॾाढो सुठो हाणे हाणे अची ॿुधाए हाणे कीअं ज़बरदस्त ज़बरदस्त अचो एसन खां पुछंदुसि असल में छा आहे जो जंहिंजो हक़ु हुजे हुनखे मिलणु घुरिजे ऐं माशाल्लाह तारिक आवाज़ु सभिनी वटि आहे अलाह पाक सभिनी खे आवाज़ु ॾिनो आहे जेके बि हिते आया हुया न सभिनी खे ॻाइणु अचे पियो ऐं कमाल जूं शयूं पियो अचनि पर जंहिंखे लॻाइणु अचे वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त ऐसा तारिक उन्हनि मां हिकु आहे माशाल्लाह ऐं मूंखे को बि ॾुख न आहे उहो इन लाइ जो मां कंहिं सुठे माण्हू खां हारायो आहे ऐं सेकेंड पोजीशन बि वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ ज़बरदस्त ज़बरदस्त कोमल आप भी इस राउंड में पहुंची फाइनल राउंड में आप क्या कहेंगी आपके क्या फीलिंग्स है आप तो बहुत खुश लग रही हैं मैं भी बहुत खुश हूँ और मैं यहाँ से मायूस होकर नहीं जा रही बल्कि बहुत कुछ सीख कर जा रही हूँ सिर्फ अपनी लैंग्वेज की वजह से कहीं मार खा गई कोई बात नहीं यहाँ तक पहुँची हूँ बहुत बड़ी बात है मेरे लिए और इंशाल्लाह यहाँ स्किप नहीं करना है आगे और जाना है वाओ तारिक तव्हां जो फीलिंग्स छा आहिनि तारिक मूंखे चयो अॼु तारिक मूंखे चयो त दोस्त ॻाल्हि ॿुध ईअं पियो चए दोस्त ॻाल्हि ॿुध मां जेकबाबाद खां हिते ईअं न आयो आहियां इहो मेडल हितां खयो वेंदुसि ऐं इहो ई कॉन्फिडेंस हुयो हिनखे ऐं जेको मां स्टेज ते हिन मंच ते फाइनल वारे राउंड में ॾिसां पियो त हिनखे का परेशानी न हुई ज़बरदस्त छा फीलिंग्स आहिनि दोस्त सभ खां पहिरियों त मां अलाह जो लख शुक्र अदा कंदुसि त मुंहिंजे वालिदैन जूं मुंहिंजे उस्तादनि जूं मुंहिंजे सभिनी दोस्तनि जूं एतिरियूं मूं में उमेदूं हुयूं ऐं हिन टाइम बि मूंखे यकीन आहे त हू हुननि जे हथ में तस्बीह हूंदी ऐं मुंहिंजे लाइ खोड़ सां दुआऊं पिया कनि बसि उन्हनि जी दुआउनि जो नतीजो आहे जो मां हाणे हीअ विनिंग कई आहे 1% बि मुंहिंजी जेको आहे महिनत न आहे हिन में 99% जेको आहे मूं सां गॾु दुआऊं हुयूं छड़ो माशाल्लाह मौला जो शुक्र अदा कयां थो ऐं वॾे में वॾी सपोर्ट जेकी आहे ऐं हमेशह इंकरेज कंदा रहंदा आहिनि अदर नजफ़ माशाल्लाह मां लख थोराए थो आहियां अदर नजफ़ जो जंहिं मूंखे हिते आंदो ऐं मूं में हौसलो आयो विनिंग जो पहिरियां आयो हुयुसि छड़ो हिते माहौल जो मज़ो वठणु ऐं नवां माण्हू मिलंदा मां चयो मज़ो ईंदो ॾाढो पर हिते जॾहिं आयुसि मूं चयो माना विनिंग उहा हुई मुंहिंजी जॾहिं छोकिरा खुटंदा वञनि पिया मां हारींदो पियो वञा जॾहिं वेन भरिजी ईंदी हुई असांजी त मज़ो ईंदो हुयो ॾाढो वरी खुटंदा वञनि पिया वरी पोयां सीटां ख़ाली थींदियूं वेंदियूं अॼु असां 3 ॼणा आया आहियूं वेन में मुंहिंजो हा फाटे पियो मां चयो विया काॾे मूं चयो पोयां छोकिरा काॾे विया चई यार तव्हां 3 बचिया वञी हाणे त वॾो मंज़र आहे चलो तव्हांखे मुबारक हुजनि खोड़ सारियूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे मां ही विनिंग में मुंहिंजो मूंसां गॾु जेको वॾे में वॾो हथु आहे उहो माशाल्लाह मेहर भाई ज़फ़र भाई ऐं अली भाई जो आहे ज़बरदस्त हिननि मूंसां रची वॼायो आहे जॾहिं बि वॼायो माशाल्लाह मज़ो वठी ॾाढो मज़ो वरितो ऐं मूंखे बि ॾाढो मज़ो आयो अहिड़ा जेसि ताईं अहिड़ा ऑर्केस्ट्रा आहे तेसि ताईं असां जहिड़ा दिलि सां ॻाईंदा रहंदा इंशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू सो मच मुबारक हुजनि हिकु दफ़ो वरी तव्हांखे तव्हां जेको आहे सो सिंध जा सुपरस्टार थी चुका आहियो वञण खां पहिरियां मां जेके आहिनि पंहिंजी टीम जो थैंक्स कंदुमि स्पेशली अदी दीबा सर जो अदा साबिर जो जिन असांखे माना एॾे पंहिंजे मसरूफ़ शेड्यूल मां टाइम कढणु ऐं अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे सीज़न पियो हले शोज़ जो खोड़ सारा शोज़ हिन असांजे लाइ छॾिया अदा नजफ़ खोड़ सारा शोज़ पंहिंजा छॾिया अदा ताहिर पंहिंजा शोज़ छॾिया हिते जेके आहिनि जेके जूनियर सिंगर्स जेके नवां सिंगर्स आहे उन्हनि खे पंहिंजनि बच्चनि वांगुरु भाइरनि वांगुरु उन सां गॾु टाइम स्पेंड कयूं उनखे सेखारियूं
उनखे रिहर्सल्स करायूं त हिकिड़ी क्लैपिंग मुंहिंजे जजिस लाइ थियणु खपे। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। मां KTN जे तरफ़ां स्पेशल थैंक्स कंदुमि अदी दीबा जो, अदा नजफ़ जो, अदा ताहिर जो। उन खां पोइ जेके म्यूज़िशियन असांजा वेठा आहिनि उन्हनि तमामु घणो दिलि सां वॼायो, हर आर्टिस्ट खे सम्झाइणु सेखारणु, जेके जेके शयूं न पियूं अचनि उनखे। अदा अली रज़ा थी वियो, अदा ज़फ़र थी वियो, अदा महर थी वियो। उन खां पोइ आमिर भाई जेको आहे, जेको साउंड एतिरो बहितरीनु हलायो ऐं जेके हिन टेक्निकल फैसिलिटीज़ असांखे ॾिनियूं, त आमिर भाई लाइ ताड़ी थोड़ी खपनि। उन खां पोइ मुंहिंजी जेकी ENG टीम आहे, मुंहिंजा DOPs आहिनि फयाज़ पेचू, अमीर चांडियो, ऐं जेको मुंहिंजो ब्रॉडकास्टर इंजीनियर आहे साड़ खान पवर, असिस्टेंट कैमरामैन जेके आहिनि सोनू आहे, कैमरामैन असिस्टेंट खे कोन चवंदुसि मां। ये असांजी टीम जा हिसो आहिनि। ॿियो मेकअप आर्टिस्ट ज़ोहेब आहे, असांजो ख़ालिद आहे। उन खां पोइ जेके को होस्ट आहिनि असांजूं, असांजी हिरा आहे, वहीदा आहे, तव्हां मां KTN जी तरफ़ां जो तव्हां जेको बर्दाश्त कयो खोड़ सार ॻाल्हियुनि में, माना मूंसां साथ ॾिनो। प्यार है पूरो सिंध पाण घुमियासीं न, पूरो सिंध घुमियासीं, किथे कहिड़ो माहौल हो, किथे कहिड़ो, हर जॻह ते तव्हां एडजस्ट कयो मूंसां। तव्हां टिनी ख़ासि तौर ते, ऐं मूंसां गॾु नजफ़ बि हो, हैदर वारनि जो त रहियल आहे पोइ हिते। ही त अलॻि अलॻि कमरनि में आहे, मां कीअं एडजस्ट कयो तूं त मूंसां गॾु सभिनि जो थोराइतो आहियां, ऐं अलाह साईं तव्हां सभिनि खे ख़ुशि रखंदो। जी राजा, थैंक यू सो मच। सर हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि जी जी। मूं सिलेक्शन में मूं गानो अदा काशिफ जो, सर काशिफ जो सिलेक्ट कयो हुयो, पर सेगमेंट अहिड़ा हुया जो मूं ॻाए न सघियुसि। मां रिक्वेस्ट कंदुमि सर खे त हाय असांजो पागल मञिणो, थोरो मूंखे ॿुधाइनि। राति जे अहिड़े टाइम ते थोरो सर प्लीज़ सर। पाण त आहियूं रमता जोगी, कंहिंसां प्यार करी थी छोरी हो। पाण पत्थर जे पंध जा राही, तन जी भाए न भुल जा भोरी, पंहिंजे नेणे रुञ वसे थी, पंहिंजे पेरे बरंदड़ बनड़ो हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो। वाचूड़न में उडरे उलझे, वाचूड़न में उडरे उलझे, जिया को पिपुर जो छड़ियल पनड़ो हाय असांजो पागल मनड़ो। थैंक यू भाई, थैंक यू सर, थैंक यू। ऐं बिल्कुलु हिते मूंखे बि ॾाढो मज़ो आयो KTN सिंध सुपरस्टार जे स्पेशली हिरा अॻियां अचो। हिकिड़ी इजाज़त हुजे त छो त माहौल कुझु दोस्त अफ़सरदा थी विया आहिनि, मां चवंदुसि अदी खे चवंदुसि त हिकिड़ो अदी जो फेवरेट आहे ऐं तारिक ॿई गॾिजी करे मां चाहियां उहो एंड कयूं, वाइंड अप करे वठां, उन खां पोइ तव्हां एंड उहो ई कंटिन्यू बिल्कुलु हिन दिलि जूं छा ॿुधायां। ठीकु है जी। KTN सिंध सुपरस्टार जो उहो सेक्शन जंहिं सेक्शन में असांखे ॻोल्हणो हुयो उहो आवाज़, जंहिं आवाज़ खे पूरी दुनिया खे हिलाइणो आहे। जी हा, उहो सिंध जो आवाज़ जेको असांखे जैकबाबाद मां मिलियो, ऐं हीउ जेको टाइटल आहे KTN सिंध सुपरस्टार जो, जेको सिंगिंग वारे सेक्शन जो, उहो वञे पियो जैकबाबाद, ऐं खयो पियो वञे असांजो प्यारो दिलि वारो काॾे वियो, तारिक अली। ऐं इहा हक़ीक़त आहे, नजफ़ चयो हुयो, नजफ़ अली भाउ, त भाई जैकबाबाद स्टार्ट खां वठी चवंदो आहियो त जैकबाबाद कुझु करे न करे पर टफ टाइम ज़रूरु ॾींदो। ऐं हक़ीक़त आहे त अहिड़ा कंटेस्टेंट असां वटि मौजूदु हुया, अहिड़ा आवाज़ असां वटि मौजूदु हुया, अज़ीम अब्बास जहिड़ा, ऐं ॿिया बि काफ़ी शहर जहिड़ा, ज़ाहिद जहिड़ा आवाज़, जिन खे ही पोइ ते छॾियो, ख़ान हैदरी हुयो, इन्हनि सभिनी खे, सजाद अली जेको नापा मां माशाल्लाह पढ़े पियो, ज़ाहिद हुयो, जेके बि कंटेस्टेंट हुया उन्हनि सभिनी खे पोइ ते छॾी अची, ऐं एहसन खे बि अॼु पोइ ते छॾे आयो, ऐं सचल खे बि पोइ ते छॾे आयो, कोमल खे बि पोइ ते छॾे आयो, सभिनी खां टॉप ते वियो हलियो। एक्चुअली एहसन जेको आहे सिर्फ़ु सिलेक्शन में थोरो हिन राउंड में जेको आहे सिलेक्शन इहे हाणे हाणे जजमेंट ख़तम थी वई माशाल्लाह, अल्लाह ख़ुशि रखे। छा था सम्झो? मज़ो अची वियो। छा था सम्झो? प्लीज हाणे त केस वाइंड अप थी वियो। आमिर भाई होस्टों का माइक खोल दें और फिलहाल इनका माइक बंद कर दें।
तो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे हीउ सेक्शन उन जॻह ते पहुची चुको आहे जिथे मां अव्हां खां इजाज़त वठंदुमि स्पेशली असां पंहिंजे KTN जे उन्हनि माण्हुनि जा उन्हनि टीम जे हिसे जा ज़रूरु नाला वठंदा जेके हिन साथ में असां सां गॾु रहिया स्पेशली मां थैंकफुल आहियां सर असलम काज़ी साहब जो जिन जी सरवाणी में असां ही कमु कयूं पिया उन खां अलावा अतहर काज़ी साहब मोहम्मद अतहर काज़ी साहब थैंक यू सो मच सर वेलकम टू मैडम हिना काज़ी साहब थैंक यू सो मच ऐं उन सां गॾु तनवीर शेख साहब जंहिं बाक़ाइदा हर ॻाल्हि जो ख़्यालु रखियो फ़ोन ते अबा कमिरो मिलियो हर शइ मिली सेट ठहियो हीउ ठहियो हू ठहियो पीर अमजद अली असांजो प्रोडक्शन कंट्रोलर थैंक यू सो मच सर फरीद कटपर प्रोग्राम मैनेजर ऐं उन सां गॾु असांजा प्यारा ॿिया दिलि वारा डायरेक्टर असांजो काशिफ़ अली आगाणी ऐं उन सां गॾु जेका बि टीम आहे डिज़ाइन जेको कयो सेट डिज़ाइन कयो मुस्तफ़ा कोमेल थैंक यू सो मच फरहान शेख तव्हांजूं बि वॾियूं महिरबानियूं तव्हांजी ॾाढी सपोर्ट रही ऐं उन सां गॾु सदाकत अली ऐं फरहान सुमरो असांजो असिस्टेंट डायरेक्टर माविया थैंक यू सो मच एंड अमीर चांडियो DOP यारू असांजो यार जेको जैकबाबाद खां वठी असां सां गॾु कंटिन्यू रहियो थैंक यू सो मच ज़ुहैब असांजो कैमरामैन थैंक यू सो मच साबिर भाउ वॾियूं महिरबानियूं अवाजूं ख़ालिद भाई थैंक यू सो मच तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं नोमी आपका भी बहुत बहुत शुक्रिया बेटा थैंक यू सो मच सोनू आपका भी बहुत बहुत शुक्रिया फयाज़ पेचुओ साहब अवाजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं ऐं जेका बि टीम असां सां गॾु रही हैदर कादरी साहब अवांजा बि लख थोरा अवाजूं महिरबानियूं मामा लालू मनान अब्बासी साहब अवांजूं बि वॾियूं महिरबानियूं अवांजो बि अवां सां साथ स्पेशली असांजा जेके ड्राइवर हज़रात हुया जिन असां सां गॾु सफ़रु कयो उन्हनि जो बि मां थैंकफुल आहियां थैंक यू सो मच तव्हां असांखे सही सफ़रु करायो सही तरीक़े सां असांखे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचायो लख थोरा कुर्ब म्यूज़िशियन हज़रात असांजा जेके हुया हिन राउंड में हिन क्वार्टर फाइनल सेमीफाइनल ऐं फाइनल जे राउंड में अली रज़ा भाई ज़फ़र भाई ऐं मेहर अली भाई थैंक यू सो मच सर लख थोरा तो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त ऐं हर आशिक़ चए थो आशिक़ 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 मजबूर आशिक़ मजबूर भले केॾो बि कंधार हुजे सो मां थैंक यू सो मच वहीदा थैंक यू सो मच हिरा तव्हां कुझु चवणु चाहींदा आख़िर में मां सोचां थी एॾी डिटेल सां राजा खे हर नाला यादि आहिनि हाणे मां कंहिंजो नालो वठां मां आख़िर में इहे ई चवंदसि पंहिंजी दुआनि में मूंखे यादि कजो ऐं सॼी टीम खे यादि कजो तिन सलामत साथ सलामत पाकिस्तान ज़िंदाबाद जी ऐं मां इहो चवंदमि त थैंक्स राजा तव्हां जेको आहे सो मूंखे एतिरो बर्दाश्त कयो ऐं हिरा ऐं सर वारनि जो सभिनी जो जी तारीख़ कुझु सॉरी मां पंहिंजे इमोशन्स में जेको आहे पंहिंजी फीलिंग्स में दीपा सर जो नालो खणणु भुली वियुसि सभ खां वधीक जेको सपोर्ट हो मूंखे दीपा सर जो ऐं हमेशह मूंखे अहिड़ा कमेंट्स मूंखे इन जा जेके मार्क्स वग़ैरह जेके वैल्यू न रखंदा जेतिरा हिन जा कमेंट्स जेके हूंदा मूंखे रुआरे छॾींदा हुआ हमेशह ऐं तव्हांजो माशाल्लाह घणे में घणो सपोर्ट हुयो हमेशह मूं तव्हांखे अर्ज़ु कयो तव्हां माशाल्लाह ॾाढा लाइक़ु हुआ तव्हां लाइक़ु हुआ बिल्कुलु थैंक यू सो मच प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुका आहे आख़िर में वीदे में ख़ूबसूरत गीत हिननि सभिनी सितारनि खां ॿुधंदासीं असांखे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां त सिंध सलामत साथ सलामत इन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं बेचारे ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां इन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं बेचारे ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां सदमा ऐं सूर सख्तियूं कावड़ मां लाल मूंसां सदमा ऐं सूर सख्तियूं कावड़ मां लाल मूंसां दोहरायूं जेके दिल भर सोरार बार ॻाल्हियूं
दोहरायूं जेके दिल भर से बार बार ॻाल्हियूं वेचारे त नाहिन आहिन हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां मां यार ॻाल्हियूं वेचारे त नाहिन आहिन हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही तो मूंसां जेके कयूं चांडोकीअ में वेही बेसद याद आहिनि बेसद याद आहिनि से बार बार ॻाल्हियूं से याद मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं बेचारी त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां बोले मां यार ॻाल्हियूं बेचारे त नाहिन आहिन हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां हिन दिल जूं छा ॿुधायां बोले मां यार ॻाल्हियूं बेचारी त नाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं सदमा ऐं सूर सख़्तियूं कावड़ महलाल मूंसां सदमा ऐं सूर सख़्तियूं कावड़ महलाल मूंसां दोहराई छो थो दिल पर दोहराई छो थो दिल पर से बार बार ॻाल्हियूं बेचारी त नाहिन आहिन हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां भोले मां यार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां भोले मां यार ॻाल्हियूं वेचारे त नाहिन आहिन हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां छा ॿुधायां छा ॿुधायां